हाणे अवांखे अपडेट कयूं पिया दादू मां मंसूर चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ त बाली शाह जे रवासी अब्दुल वाहिद चांडियो मुस्मात ज़ाहिदा ज़ाल सरफराज चांडियो दादू प्रेस क्लब पहुची सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया अॻियां दाईंदे चयो त मुंहिंजो भाउ वज़ीर अहमद चांडियो पुलिस खाते में मुलाज़िम हो जेको पंहिंजी ज़हनी तवाज़न विञाए वेठो हो। इलाज बावजूदि असां DIG सां मिलियासीं त DIG मुंहिंजे भाउ खे जबरी रिटायर करे छॾियो। हिननि चयो त असांखे रिटायरमेंट जी पेंशन 14,000 टेदरी ऑफिस दादू मिले थी, बाक़ी 8 सालनि खां रिटायरमेंट जूं पघारूं न पियूं ॾिनियूं वञनि जेके असां गुज़िरियल 2 सालनि खां टेदरी ऑफिस दादू जा चकर काटे काटे मजबूर थी प्रेस जो सहारो वरितो आहे। हिननि चयो त मुंहिंजे भाउ जी 18 साल सर्विस आहे, असां ग़रीब मिसकीन आहियूं, असांजी मदद कई वञे, मूंखे ॿियो को ज़रियो न आहे, असांजा बचा फ़ाकाकशी में मुब्तला थी विया आहियूं। हिननि IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू ऐं टेदरी खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयूं था त फौरी तौर असां भाउ जो 8 सालनि खां रहियल पघारियूं ॾिनियूं वञनि।